Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. You need to be, and this preparation was over the last many years, so we absolutely are willing to share credit with whoever wants a piece of the pie. हम तमगे देने के लिए भी तैयार हैं जिनको credit चाहिए. I think this is a battle for Pakistan. This is not a battle for anyone at all. मैं सिर्फ क्रेडिट अगर दूंगी तो अपनी टीम को दूंगी, और टीम अपनी, जब मैं कहती हूँ मैं पाकिस्तान की टीम कहती हूँ, क्योंकि अभी हम गवर्नमेंट रिप्रेजेंट कर रहे हैं. वी आर रिप्रेजेंटिंग द स्टेट ऑफ पाकिस्तान राइट नाउ. So I would give credit to every member of the team, those who are celebrated, who are visible in front of you, and those who are not, who are in the background. And perhaps the ones in the background do much more work than the ones that are visible. इस वक्त अगर हमारे सामने कोई गोल है, कोई ऑब्जेक्टिव है जिसके ऊपर टाइमलाइन है, वो ये है कि हम अक्टूबर 2022 की प्लेनरी से पहले ये तमाम प्रोसेस ख़त्म कर लें. That's not going to be an easy task. It's not going to be an impossible task also, but it will require some hard work and some quiet, sometimes diplomacy, sometimes quiet hard work at the technical level. So we are very keen to see this process through quietly. I am emphasizing that word, quietly. ग्रे लिस्ट में निकरण जो क्रेडिट सभी के ॾियूं था, जिनके क्रेडिट खपे तो उन्हनि खे भी क्रेडिट ॾींदासीं. ख़ुशी है तो फैटिव पाकिस्तान के क्लियर करे छॾियो. ग्रे लिस्ट में निकरण लाइ अञा आख़िरी ऐं अहम मरहलो रहियल आहे. पढ़ी मामलन बाबत वज़ीर हिना रब्बानी खर चयो आहे त फैटिव टीम के दौरे दौरान समूरा मामला ख़ामोशी से उखलाइणा आहिनि. फैटिव टीम के दौरे के सियासी बनाइण से पाकिस्तान के नुक़सान पहुंचंदो. उम्मीद है त अक्टूबर ताईं ग्रे लिस्ट में निकरण जो अमल मुकम्मल थी वेंदो. ग्रे लिस्ट में निकरण बाद पाकिस्तान जूं मुआशी हालतूं बहितर थींदियूं. आर्मी चीफ तरफा कायम कयल कोर सेल ग्रे लिस्ट में निकरण लाइ कामयाबियुनि में मुख्य किरदार अदा कयो. वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में निकरण लाइ राह हमवार थियण ते अवाम के वाधायूं ॾींदे चयो आहे त अक्टूबर में पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में निकिरी वेंदो. उन लाइ कोशिश कंदड़ सिविल ऐं मिलिट्री टीम के भेटा पेश कयूं था. परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे भी वाधायूं ॾियूं था जो संदसि क़यादत में टीम के अहम कामयाबी मिली. क़ौम के मायूसी ऐं बदतरीन मुआशी हालतुनि मां कढी खुशहाली आणण लाइ कोशिश जारी रखी वेंदी. दुआ ज़हरा के वालिद मेहदी काज़मी सिंध हाई कोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी. मेहदी काज़मी अपील में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध हाई कोर्ट के फैसले में ख़ामी आहे. अदालत आॾो पेश कयल मेडिकल सर्टिफिकेट में दुआ ज़हरा की उम्र 17 साल ॼाणाई वई आहे, जॾहिं त नादरा रिकॉर्ड ऐं तालीमी सर्टिफिकेट्स मूजिब दुआ ज़हरा 14 सालनि जी आहे. अपील वारी दरख़्वास्त में फौरी तौर ॿुधणी हलाइण जी इस्तदा. सिंध हाई कोर्ट 8 जून ते पंहिंजे तहरीरी फ़ैसिले में दुआ ज़हरा खे पंहिंजी मर्ज़ी मूजिब फ़ैसिलो करण जी इजाज़त ॾिनी हुई. उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई दौरान एक दहशतगर्द मारिजी वियो. फायरिंग की ॾेवट में पाक फौज जो लांस नायक भी शहीद. ISPR मूजिब फायरिंग की ॾेवट में मारिजी वियल दहशतगर्द की सुञाणप ज़ियाउल्लाह तौर थी आहे. फायरिंग में 4 सदा से ताल्लुक़ रखंदड़ लांस नायक ज़ाहिद अहमद भी शहीद थियो. मारिजी वियल दहशतगर्द वटां हथियार ऐं बारूद भी हथ आयो. पुलिस माण्हू रही पई पुलिस माना के वरतो तां किथां वरतई वाह तां किथां वरतई असांखे त बंदि था वठनि. काज़ी अहमद लग कच्चे जे इलाके में पुलिस जो मुबैना टॉर्चर सेल हुजण जो इंकशाफ. ॻोठाणनि मुड़सी करे निजी टॉर्चर सेल में रखियल 4 ॼणनि के छॾाए वरितो. सेल ॿाहिरियां सादा कपड़ा पहिरियल अहलकारनि ऐं ॻोठाणनि में मुंहवारी. ॻोठाणनि जो चवणु आहे त वकार ज़ाहिद ऐं जाबिर जतोई सूधो 4 ॼणनि के चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो. पुलिस ॻोठाणनि के जेल बदिरां निजी टॉर्चर सेल में वाड़े तशद्दुद जो निशानो बणायो.
ॻोठाणनि टॉर्चर सेल मां हथायल 4 ॼणनि ऐं पहिरे लाइ बीठल 2 अहलकारनि खे अदालत में पेश करे छॾियो। कराची जी अदालत डॉक्टर आमिर लियाकत जे पोस्टमार्टम जो हुकुम ॾेई छॾियो। शहरी जी दरख़्वास्त ते धुरिन जा दलील ॿुधण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे चयो आहे त आमिर लियाकत जे मर्द जो पोस्टमार्टम कयो वञे त जीअं मौत जा कारण मालूम थी सघनि। कुझु ॾींहं अॻु डॉक्टर आमिर लियाकत जो लाश संदसि कराची वारे घर मां हथ आयो हो। डॉक्टर आमिर लियाकत जी टीं घर वारी दानिया शाह ख़िलाफ़ कराची जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल। समाजी तंज़ीम तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त दानिया सोशल मीडिया ते आमिर लियाकत जूं गैर मुनासिब वीडियोज़ वायरल कयूं। मामूली तकरार ते मुड़ुस जूं वीडियो वायरल करण ते दानिया शाह ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। FIA खे दानिया शाह ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾियण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर चयो आहे त आला अदलिया में जजिस मुक़ररी जो तरीक़ेकार असराइतो हुजणु घुरिजे। बेंचिस जी जोड़जक ऐं केसिस ते ॿुधणी जो तरीक़ो बि शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। अदालती कमीशन में जूनियर्स जी मुक़ररी ते ॿार ऐं वकीलनि खे ॻणती आहे। हसास केसिस ते ॿुधणी लाइ आज़ाद जजिस हुजणु घुरिजनि। आइन ऐं पार्लियामेंट खां सवाइ केर बि ताक़तवर न आहे। कराची में हाई कोर्ट बार एसोसिएशन खे ख़िताब दौरान मक़बूल बाक़िर चयो त 70 सालनि खां मुख़्तलिफ़ तजुर्बा करे रहिया आहियूं। हाणे बि न सुधरियासीं त अज़ालो न थियण जोॻो नुक़सानु थींदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं गजगोड़ सां बरसाति बाद मौसम ख़ुशगवार। घोटकी, कशमोर, मदेजी, रावती, बहराम, कंबर, तंगवाणी, कादरपुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाति। रस्तनि ऐं घिटियुनि ते बरसाती पाणी बीहजी वञण सबबि शहरनि खे अच वञ में ॾुखियायूं। बरसाति सबबि बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। पनो आकिल भरिसां कच्छ जे इलाइक़े शाहबेलो में महर ऐं जतोई धुरनि में खूनी झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया। यासीन महर ऐं इस्लाम जतोई जा लाश सिविल अस्पताल सखर मुंतक़िल। धुरनि में छिकताण वधण बावजूद पुलिस हरकत में न आई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त धुरनि में ॿेले खाते जी ज़मीन तां तकरार हलंदड़ हो। पानी ना आए तो जानवर पानी पीन आबादी से बंद दंगे दे रही बेजारो वठी करे वो पोखया ओते सड़ी विया। कैन शाह पुलिस पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ आबादगारनि ते कड़की पई। मुज़ाहिरीन ऐं शहरनि जो अहलकारनि ते पथरा। आबादगारनि जे धरणे सबबि इंडस हाईवे ते केतिरी देर ताईं ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त राइस कैनाल ऐं उन मां निकिरंदड़ शाख़ुनि जो पाणी चोरी थी रहियो आहे। आपाशी अमलदार पाणी जी चोरी ऐं विकिरे में मुलविस आहिनि। पुछड़ी जा आबादगार पाणी फुड़े लाइ तड़पनि था। पंहिंजे हक़ लाइ एहतजाज करण ते गोलियूं हलायूं वयूं। शाख़ुनि ऐं वाहन में पुछड़ी ताईं पाणी न मिलण जी सूरत में तहरीक जो चिता। पुरअमन मुज़ाहिरीन ते तशद्दुद ऐं फायरिंग कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मिठी में पेकनि वटि घुमण लाइ वियल 2 ॿारनि जी माउ गुम। वारसनि तरफ़ां अनिला मेघवाड़ अगवा जे शक ज़ाहिर। नारी जो 15 ॾींहं अॻु ॼावल ऐं 1 साल जो ॿारु अमड़ लाइ तड़फण लॻा। वारसनि जो चवणु आहे त अनिला खे बासर अगवा करे वियो आहे। पुलिस संदसि बाज़ियाबी लाइ का बि कार्रवाई नथी करे। 15 ॾींहंनि जो ॿारु पंहिंजी अमड़ जो खीर पीअण लाइ दाहूं करे रोए थो। नारी जो पतो लॻाइण लाइ केर बि मदद करण लाइ तयारु न आहे। अनिला मेघवाड़ जे वारसनि तरफ़ां IG सिंध ऐं वॾे वज़ीर खां नारी जल्द बाज़ियाब करण जो मुतालबो। पीर वसण भरिसां 2 सालनि जो मासूम ॿारड़ो माउ जी हंज मां किरी फौत। अकरीवासी नींगर आकाश गरगलो के वालदेन मोटरसाइकिल ते अस्पताल वठी वञी रहिया हुआ। गाॾी ते माउ जी हंज में वेठल बीमार ॿारड़ो रोड ते किरी फौत थी वियो।
नींगर जो लाश पहुंचण ते घर में कोहराम, अमर के बेहोशी जा दौरा। सिंध में पानी खोट ऐं महांगाई सूधो, सूबे जे बरंदड़ मसइलनि ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी। कंबर में शहरियुनि तरफ़ां पेट सां पत्थर बधी रैली बाद एहतजाज, पानी जी चोरी ऐं महांगाई ख़िलाफ़ नारेबाज़ी। दुबचानी ऐं वाडर में आबादगार पानी खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। सेवण में रिक्शा यूनियन जे सर ते पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध में हिक पासे पीअण ऐं ज़रई पाणी जी संगीन खोट आहे, ॿिए पासे वधंदड़ महांगाई ग़रीबनि जी छेल चिबी करे छॾी आहे। पाणी खोट ख़तमु करे महांगाई ते फौरी कंट्रोल जो मुतालबो। गुज़िरियल कुझु सालनि खां गुर्दनि जी तकलीफ़ आहे, पर हाणे हुन में इन्फेक्शन वधी वियो आहे, जंहिंजे करे पेशाब बंदि थी वियो आहे, पेशाब में ज़ख़्म अची वियो आहे। गुर्दनि जी बीमारी कहाणीकार माणक मलाह खे किराए विधो। माणक मलाह कराची जी अस्पताल ॿाहिरियां बेंच ते निधणको पियल। माणक मलाह चयो आहे त सकाफ़त खाते वारनि चयो त ॾांहुं अस्पताल पहुच तुंहिंजो इलाज कराईंदासीं। हिकु हफ़्ते खां रोज़ अस्पताल ॿाहिरियां बेंच ते अची लेटी पवां थो, न इलाज शुरू थियो ऐं न वरी सकाफ़त खाते जा वाइदा वफ़ा थिया।